Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. ते वज़ाहती बयान सुप्रीम कोर्ट में पेश। अटॉर्नी जनरल सदारती रेफरेंस से ॿुधणी दौरान वज़ीर आज़म जो बयान पेश करे छॾियो। बयान में वज़ीर आज़म चयो आहे त कमालिया में तक़रीर दौरान 1997 में सुप्रीम कोर्ट ते हवाले जी रोशनी में ॻाल्हि कई हुई। अदलिया ते यकीन रखूं था ऐं भरपूर एतमाद आहे। नवाज़ लीग MNA बेतमादी रिथ में अपोजिशन जी नंबर गेम जा तफ़सील ॿुधाए छॾिया। राणा सनाउल्ला चयो आहे त काफ लीग जा 3 मेंबर्स अपोजिशन जी हिमायत कंदा। फवाद चौधरी जे भाउ बि अपोजिशन खे वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। ज़रूरत पई त शाह महमूद कुरैशी जे घर मां बि वोट मिली वेंदो। अपोजिशन जा 172 मेंबर्स पूरा आहिनि। मोनिस इलाही जे दबाव में अची परवेज़ इलाही मजबूरीअ मां फ़ैसिलो कयो। PTI खेनि वॾो वज़ीर नथी बणाए सघे। मुतहदा सही नमूने सियासी ॻाल्हियूं करे रही आहे। सियासी पार्टीज़ फ़ैसिला करण में आज़ाद आहिनि, कंहिं ते बि दबाव न आहे। इमरान ख़ान शेख रशीद जी तजवीज़ुनि ते अमल करे हा त शायदि ॾुखियायूं पेश अचनि हा। काफ लीग सरबराह तरफ़ां पंजाब जी वॾ वज़ारत मिलण ते PTI जी हिमायत वारे परवेज़ इलाही जे फ़ैसिले सां इख़्तिलाफ़नि जी तरदीद। चौधरी शुजा चयो आहे त पार्टी जे समूरनि सियासी फ़ैसिलनि खे मुंहिंजी हिमायत हासिल आहे। मूंखे ख़ानदान ऐं पार्टी जो सरबराह सम्झो वेंदो आहे। असांजो ख़ानदान ऐं जमात हिक पेज ते आहिनि। कंहिं बि इशू ते राय खे फ़ैसिलो सम्झी प्रोपेगेंडा न करणु घुरिजे। ख़ानदान में इख़्तिलाफ़नि बाबति ॻाल्हियुनि में का बि सचाई न आहे। सियासी फ़ाइदो वठण जे लाइ इख़्तिलाफ़नि जी प्रोपेगेंडा कंदड़नि खे मायूसी थींदी। परवेज़ इलाही तरफ़ां वॾ वज़ारत मिलण ते PTI जी हिमायत जो ऐलान करण बाद अपोजिशन जा काफ लीग क़यादत सां राब्ता तेज़। ज़रदारी हाउस अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी चौधरी भाइरनि सां राब्तनि जी तरदीद करे छॾी। PDM क़यादत जा चौधरी भाइरनि सां राब्ता। काफ लीग जे तर्जुमान चयो आहे त PDM क़यादत चौधरी भाइरनि सां मुलाक़ात जो पैगाम उमाणियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जे इजलास में अपोजिशन जी बेतमादी रिथ खे मुंहुं ॾियण जे लाइ सलाह मशवरा। वज़ीर आज़म पंजाब में परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर नामज़द करण बाबति कमेटी खे एतमाद में वठंदो। सियासी कमेटी तरफ़ां इतिहादी जमात मुतहदा सां ॻाल्हियुनि बाबति वज़ीर आज़म खे आगाही। वज़ीर आज़म तरफ़ां बेतमादी में हिमायत वठण जे लाइ उस्मान बोज़दार खे हटाए परवेज़ इलाही खे वॾो वज़ीर नामज़द करण ते पंजाब में सियासी पारो चोट चढ़ी वियो। तरीन ग्रुप नई सियासी सफ़बंदी ते सलाह मशवरनि जे लाइ हंगामी इजलास सॾाए वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त पंजाब जी सियासी सूरतहाल ते हतमी फ़ैसिलो जहांगीर तरीन कंदो। अलीम ख़ान ग्रुप बि परवेज़ इलाही जी हिमायत करण या न करण बाबति सलाह मशवरनि जे लाइ इजलास तलब करे वरितो। उस्मान बोज़दार बि सियासत जे नज़र थी वियो। इमरान ख़ान कुझु वोट्स लाइ उस्मान बोज़दार खे क़ुर्बान करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त जलसनि में ख़त लहिरायो त मुल्की ख़ुदमुख़्तियारी ते सवाल उथंदा आहिनि। मुल्क खे आइन तहत न हलायो वेंदो त निज़ाम ठीकु न थींदो। इमरान ख़ान ब्लैकमेल नाहे थींदो, रुगो यू टर्न वठंदो आहे। अपोजिशन अवामी मुफ़ादनि जी जंग विढ़ी रही आहे। ईंदड़ वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ हूंदो। IG इस्लामाबाद सिंध हाउस ते हमिलो केस में अॻ भराई रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में पेश करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध हाउस ते हमले में जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जा सबूत न मिलिया आहिनि। जवाबदारनि वटां को बि हथियार न मिलियो। दहशतगर्दीअ जा सबूत मिलनि त वधीक कार्रवाई कई वेंदी।
16 जवाबदारनि मां रुगो हिकु जवाबदार राय तनवीर गिरफ़्तार न थी सघियो आहे। समूरनि जवाबदारनि अदालत मां ज़मानत वरिती हुई। ज़मानतूं रद्द कराइण जे लाइ मक़ामी अदालत में दरख़्वास्त दाख़िल करण जी दावा। सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले बाबति केस जी रिपोर्ट सुभाणे ॿीहर तलब करे वरिती। गिरफ़्तारी थी त पोइ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल करियो। कुझु थियो ई नाहे त नोटिस कीअं जारी कयो। सिंध हाई कोर्ट शेख रशीद ऐं इमरान इस्माइल ख़िलाफ़ जाम अब्दुल करीम जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जाम अब्दुल करीम गिरफ़्तारी जे ऐलान ते वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं सिंध जे गवर्नर ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कई हुई। अदालत पीपल्स पार्टी MNA जे वकील जा दलील ॿुधण खां इनकार कंदे दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भली कार चऊं था। मां आहियां महताब।